बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। एक नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उमेद थो कयां त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ा ज़ाल मुड़ुसु हुया, पाण में थोरी ॻाल्हि ते चिड़ी विया, हिक ॿिए ते नाराज़ थिया। घरवारी बि चयो त हीअ घर मुंहिंजे लाइ ॼण जहनम आहे। रोज़ रोज़ तुंहिंजा मां इहे ताना सही सही, मां बि सफ़ा परेशान थी आहियां, मां तोखे छॾे थी वञां बसि। मुड़ुसु बि तवाई में अची वियो। मुड़ुसु बि चयो त मूंखे बि तुंहिंजी ज़रूरत कोन्हे। रोज़ रोज़ वारी टिक टिक सही सही, मां बि बेज़ार थियो आहियां। मां ऑफिस थो वञां, मुंहिंजे अचण खां पहिरियां मां तुंहिंजो शकिल न ॾिसां, जीअं मां अचां त तूं हिते न हुजे। खण पंहिंजा इहे टीं टपड़ निकिरे थो। मुड़ुसु जेको त उहो ऑफिस हलियो वियो। हाणे घरवारी रोई पंहिंजी माउ ॾे फ़ोन कई। उनखे चयईं त मुड़ुसु मुंहिंजी बेइज़ती कई आहे, मूंखे घटि वधि ॻाल्हायो अथई, मां हिन जनम में न रहंदमि। हाणे माउ हिनखे चयो त अॻ में तुंहिंजी भेण बि इहा ग़लती कई, उहा घर छॾे आई नाराज़गी करे। असां उनजी पाश कईसीं, असां उनजी साइड वरितीसीं, त ॻाल्हि वञी तलाक ते पहुती। उहा अञा हिते घर वेठी आहे। तोखे हेॾे अचण जी का बि ज़रूरत न आहे। तुंहिंजो मुड़ुसु एॾो ख़राबु कोन्हे जेतिरे तूं ॻाल्हि थी करे। पंहिंजे घर में रह, असांजे घर जा रस्ता तुंहिंजे लाइ बंदि आहिनि। फ़ोन बंदि करे पोइ त छोकिरी ॾाढी रुनी। ॾिठईं त हाणे मुंहिंजे पेकनि जो रस्तो बि मूं ॾांहुं बंदि आहे। सोची 5 मिंट वेठी उहा रुनी त दिमाग़ तां जेको बोझ हुयो उहो बि हल्को थियो। सोचणु लॻी त ॻाल्हि त एॾी वॾी कोन हुई, त वाक़ई ग़लती मुंहिंजी बि हुई। अगरि हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त मां खणी बर्दाश्त कयां। मां ज़ाल आहियां, हू मुड़ुसु आहे। सुठो ताम ठाहे ऐं उनजे लाइ जेको उनजे पसंदि जो खाधो उहो बि ठाहे तयारु करे घर में वेही रही। शाम जो मुड़ुसु जीअं आयो, दरवाज़ो खोलियईं त घरवारी जो मुस्कुराईंदड़ चहिरो ॾिठईं। बहरहाल मुड़ुसु बि नॉर्मल थी वियो। उनजे अॻियां खाधो पेश कयईं। घरवारी अची उनजे पसंदि जो खाधो पेश कयो। मुड़ुसु खाधे खे ॾिसण खां पहिरियों ई घरवारी खे चयईं त बसि यार, मूंखां बि ग़लती थी वञे, मां बि जज़्बाती थी थो वञां ऐं तोखे मां तमामु घणो चई वियो आहियां, बहरहाल मूंखे माफ़ु कर। सॼो ॾींहुं तूं घर में कमु थी करें, लोड़े थी अकेले, ऐं 2 ॻाल्हियूं आहिनि, अगरि तुंहिंजूं मां बर्दाश्त कयां त का ॻाल्हि कोन हुई। घरवारी बि उन खां माफ़ी वरिती त न, ग़लती तुंहिंजी न आहे, ग़लती मुंहिंजी आहे। त अगरि तूं मर्द आहीं, मां ज़ाल आहियां, अगरि तूं 2 लफ़्ज़ ॻाल्हाए वञी त मां बर्दाश्त कयां त इहो मुंहिंजो हक़ु हुयो। बहरहाल ॿिन्ही पाण में ठाह कयो, ॿिन्ही मुस्कुरायो, पाण में खिलिया, ऐं दिलि में जेका छोकिरी हुई उन पंहिंजी माउ खे दुआऊं कयूं त काश अगरि अॼु मूंखे माउ पंहिंजी दड़का न ॾे हा त शायदि अॼु मुंहिंजी बि तलाक थी वञे। हिन सॼी कहाणी जो हिकिड़ो मक़सदु इहो थो निकिरे त हिकु त ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो कंहिं बॉर्डर जो जहिड़ो कोन्हे, कंहिं सरहदनि जो जंग कोन्हे। इहे घर जी 4 दीवारी जी जंग खे माण्हू तमामु वॾे ख़तरनाक मसइले ताईं वठी थो वञे। त एॾो मसइलो आहे बि कोन। अगरि ज़ाल 2 लफ़्ज़ ॻाल्हाया त दीवार जे ॿाहिरों कंहिं ॿुधा कोन। अगरि मुड़ुसु 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाया त इन में को हर्ज ख़ता कोन्हे, इन में का वॾी बेइज़ती कोन्हे जो माण्हू उन्हनि ते खिलंदा। इहे घर जा मसइला घर में हलंदा रहंदा आहिनि। चवंदा आहिनि, सियाणा चवंदा आहिनि त घर में इहे थांव ठहकंदा रहंदा। ऐं वॾे जेका कम जी ॻाल्हि आहे त उहे आहिनि छोकिरीअ जा जेके पेका। त अगरि उन्हनि जे तरफ़ां छोकिरीअ खे प्रेशर हूंदो, मुहबत हूंदी दिलि में, पंहिंजे दिलि में मुहबत ज़रूरु रखनि, पर अगरि छोकिरीअ खे, न्याणीअ खे, पंहिंजी धीअ खे हिकिड़ो ज़बानी प्रेशर ॾेई वेठा हूंदा त इहो ई तुंहिंजो घरु आहे ऐं हिन घर में तोखे रहणो आहे। तुंहिंजो मुड़ुसु एॾो ख़राबु कोन्हे जेको तुंहिंजे लाइ सॼो ॾींहुं कमाए थो, ऑफिस जो कमु थो करे या मज़दूरी थो करे, तुंहिंजे लाइ थो, कंहिंजे लाइ घर थो ठाहे, उहो तुंहिंजे करे ऐं तुंहिंजे बचनि जे करे थो करे। अगरि पेकनि जो थोरो प्रेशर हूंदो, अलाह कंदो त अहिड़े न्याणियुनि जा घर कॾहिं कोन रहंदा ऐं उहे सदाईं पिया आबाद हूंदा। अगरि पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह निगहबान।